इस्लाह जी कोशिश कजो जेतरे कदर मुझे मालूमात आ जेतरे कदर मु किताबन के पढ़ियो आ उन मां हिकड़ी शे तवा ज्यादा साबित करण तो चाहा ओ मुझा दोस्तो अजीजो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत असुल में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत असुल में शहादत मुहम्मद मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम शहादत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ुहूर ताम थी सके तो आम मानुन तई इन गाल जी रसाई न हुजे लेकिन मुझा दोस्त अजीज यह अहम गाल कई थम नंढड़ी गाल कान कई थम इंशाअल्लाह ताला मुस्तनद दलील भी जरूर दींदुस तवाजे ज़हन में ख्याल इंदो त कादे इमाम हुसैन जी शहादत कादे मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहादत जो ज़ुहूर ताम चई रहियो आ न रुगी इमाम हुसैन जी शहादत मगर इमाम हसन साईं ऐं इमाम हुसैन साईं बिनी जी शहादत मुझे महबूब मुस्तफ़ा जे शहादत जो ज़ुहूर ताम किया सुभान अल्लाह तहां चयो पर तहां जे ज़हन में सवाल भी होंदो त हीअ ॻाल्हि नहीं आ गाल अजीब आ कादे साहब इमाम आली मकाम जी शहादत कादे महबूब मुस्तफ़ा जी निस्बत हा मुझा दोस्त अजीज हा मुझा दोस्त अजीज बेशक बुखारी शरीफ के खोले दिसो मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जे दरबार में शहादत ला दुआ घुरिया मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शहादत लाए दुआ घुरिया अल्लाहुम्मा उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया सुम्मा उक़तुल सुम्मा उहिया 3 दफा मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरिया ओ मुझा करीम रब मां मुस्तफ़ा खे तो करीम रब जे राह में शहीद कयो वने वरी जिंदा कयो वने वरी शहीद कयो वने वरी जिंदा कयो वने वरी शहीद कयो वने मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 दफा मुझा दोस्त या दुआ घुरिया ये किए थो थी सके जो मुझो मुस्तफ़ा दुआ घुरे ऐं मुझो रब वरी उहा कबूल न करे ये थी न तो सके मुझो मदीने जो साईं दुआ घुरे ऐं मुझो करीम रब उहा दुआ कबूल न करे ये थी न तो सके जो त मुझे खुदा जो मुझे महबूब मुस्तफ़ा सा एतरो त प्यारा जे मुझो महबूब मुस्तफ़ा घुरण त अलग शय आ रुगी नमाज में ख्याल कंदो आ त मुझो अल्लाह काबो ई फेराए ॾेई छॾींदो आ जह महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे ज़ात ला मुझो करीम रब पांजे पिरिय खे राज़ी करण जे ला काबो ई तब्दील करे ॾेई छॾींदो आ उन करीम रब जे आॾो पांजे महबूब जे दुआ खे क़बूल न करण इहो थी कोन थो सघे लेकिन सवाल इहो आ अकुल सवाल कदो तव्हां खां लेकिन इहा ॻाल्हि कहिड़ी नहीं आ कीअं मुझे महबूब जी शहादत आ हा मुझा दोस्त अजीज़ शहादत बिन क़िस्मनि जी थींदी आ हिकड़ी शहादत नंढी सॾी वेंदी आ ॿी शहादत वॾी सॾी वेंदी आ अरबी लैंग्वेज में उनखे शहादत सिरी सॾियो वेंदो आ शहादत जहरिया सॾियो वेंदो आ यानी हिकड़ी अहिड़ी शहादत आ जेका ज़हर ॾियण सां पाणीअ में बुॾी वञण सां भित जे किरण सां यानी अहिड़ियुनि शयुनि सां जेका शहादत वजूद में ईंदी आ उनखे शहादत सिरिया चयो वेंदो आ हिकड़ी शहादत जहरिया आहे उन जो सिस्टम इहो आ शहादत जहरिया जे लाइ दुश्मन सां मैदान में अचणो पवंदो आ दुश्मन भी हमला आवर थे तव्हांजे तरफ़ां भी तैयारी हुजे पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं आमो साम्हूं मुक़ाबिलो थींदो आ जिस्मन खे ज़ख़्म ईंदा आहिनि जिस्म मां खून वहंदो आ उन खून जे सूरत में उते जेका शहादत मिलंदी आ उनखे शहादत जहरिया चयो वेंदो आ उम्मीद आहे मुंहिंजे दोस्तनि खे सम्झ में अची वई हूंदी शहादत सिरिया छा आहे शहादत जहरिया छा आहे हाणे हिकड़े पासे इहो समझाए बाद में वरी बी गाल तो कयां त मुझे आका दुआ घुरिया मुझे करीम रब मां मुस्तफ़ा जी ज़ात दुआ तो घुरा मौला
मौला मां मुस्तफ़ा के तुझे राह में शहीद कयो वने, वरी जिंदा कयो वने, वरी शहीद कयो वने, वरी जिंदा कयो वने। हबीब दुआ घुरिया लेकिन दुनिया जो दस्तूर आ कंहिंखे शहादत सिरी नसीब थींदी आ, कंहिंखे शहादत जहरिया नसीब थींदी आ। को ज़हर सां दुनिया छॾे वेंदो आ, को जान कुर्बान करे दुनिया छॾे वेंदो आ, लेकिन मुझे महबूब मुस्तफ़ा जी जेका ज़ात आ उहा आम ज़ात नाहे। मुझे महबूब मुस्तफ़ा जे आमद खे यादो रखो त अल्लाह जे ज़ात जॾहिं मुझे महबूब खे इन दुनिया जे तख्ते ते जलवे अफरोज़ फरमायो त न ॾींहं जो इंतखाब कयो न रात जो इंतखाब कयो। अल्लाह पंहिंजे कुदरत में ॾिसी रहियो आ, ॼाणे थो पंहिंजे कुदरत खे त जेकॾहिं पंहिंजे महबूब खे रात में मोकिलींदुसि त ॾींहुं ॾुखारो थी पवंदो, जे ॾींहं में मोकिलींदुसि रात ॾुखारी थी पवंदी। इन करे मुझे करीम रब अहिड़ो फ़ैसिलो फरमायो जो न की ॾींहुं हुयो न की रात हुई, वरी ॾींहुं बि हुयो रात बि हुई, अचण वारी मुझे महबूब मदीने जी ज़ात हुई। छो त मुझो तव्हांजो आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात रहमतल लिल आलमीन बणजी आया। छा बणजी आया? गला गला छा बणजी आया हन? रहमतल लिल आलमीन बणजी आया हन। दुनिया जे ला अल्लाह रहमत बनाए मोकिलियो आ, ज़हमतुन के ख़त्म करण जे ला मोकिलियो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हाणे महबूब दुआ घुरी शहादत जा किस्म ब। महबूब इए कोन चयो मौला ही दे मौला ही दे, महबूब त दुआ घुरिया करीम रब जे कुदरत जा फैसला ॾिसो। मुझो करीम रब पंहिंजे महबूब जी दुआ कबूल भी करे रहियो आ ऐं कीअं उनखे पंहिंजे मंज़िल ते पहुचाए रहियो आ। अजीब मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो राज़ आ, इन राज़ तां हिकिड़े ताईं पर्दो खणी करे भले पंहिंजे तकरीर खे ख़त्म कयां। छो त हिकु भी ॻाल्हि जेकर ज़िंदगीअ में नई ऐं समझदारी वारी मिली वञे त इंसान जे लाइ काफ़ी आहे। मुझे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ख़ैबर जे मक़ाम ते मौजूद आहिनि। काथे? गौर सां ॿुधो ऐं सम्झण जी कोशिश कयो। हिकिड़ो जुमिलो ज़िमनन चवंदो थो हलां। मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा ॿई शहज़ादा हुमा रैहानी फी दुनिया, दुनिया जा मुझा ॿई गुल, केॾी महिल हो सजे ते हो खबे ते, केॾी महिल हो खबे ते ऐं हो सजे ते। हो मां मुराद इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं इमाम हसन साईं जी ज़ात। अम्मा खातून जन्नत जा ॿई शहज़ादा अलीयुल मुर्तज़ा शेर खुदा जा लखते जिगर, इमाम हसन साईं वॾड़ो आ ऐं इमाम हुसैन साईं थोड़ो ॻाल्हाईंदा हलो। इमाम हसन साईं वॾड़ो आ ऐं इमाम हुसैन साईं नंढड़ो आ। इमाम हसन साईं वॾो आ, पंहिंजो पीउ जो पगदार पुट आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इते थोड़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अचे वई, हुन ॻाल्हि खे रोके इन ॻाल्हि खे करे वठां। जॾहिं हज़रत उस्मान जे दौर खां बाद में दिलबर अली अल मुर्तज़ा जो दौरे खिलाफत आयो आ, कुछ टाइम खां बाद में मदीने जा हालात साज़गार नथा रहन। मदीने जा हालात साज़गार नथा रहन। अली अल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी ज़ात कूफे जे तरफ मुंतकिल थियन था। संदन सां गॾु सदन जा बचड़ा भी हलन था, हसनैन करीमैन भी हलन था। कुछ वक्त गुज़रियो आ, अली अल मुर्तज़ा शेरे खुदा पंहिंजे मसनद ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मसनद नशीन थियो वेठा हन। इमाम हुसैन साईं आयो आ, इमाम हसन साईं आयो आ, बीही करे अर्ज़ कन ओ दिलबर बाबा जी बचड़ा, बाबा मदीने मां आए घणो टाइम थी वयो आ, दिल में उकीर लगी आ, नाना जे रोज़े जी हाज़िरी जी दिल में उकीर थी पई आ। ओ मुझा सोना बाबा इजाजत मिले त असां वञी पंहिंजे दिलबर बाबा जे मज़ार ते हाज़िरी भरे अचूं, गुंबज़ खज़रा जे दरबार में हाज़िरी भरे अचूं, पंहिंजे सोहणे दिलबर सां वञी पंहिंजो सीनो मिलाए अचूं। सोहणे अली अल मुर्तज़ा शेर खुदा
करमुल्लाह वजहुल करीम पांजे बिनी शहजादन के फरमायो बच्चा पंधड़ो घणो आ हा बाबा पंधड़ो त घणो आ पर सिक उन खां घणी आ इजाजत मिले किसे मुख्तसर तवील नथो उन के लंबो कया सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा पांजे बचड़न के इजाजत दिनी आ लेकिन इजाजत सा गड एकड़ो शर्त रखियो आ पाण पांजे वडड़े पुत्र इमाम हसन साईं के फरमाइन था ओ मुझा बचड़ा हसन जी मुझा बाबा मुझा बचड़ा हसन जी बाबा तोखे खबर आ तू ग पाण सा गड पांजे नंढड़े भा के वठी थो वनी हा मुझा बाबा तोखे खबर आ त मुझो ही नंढड़ो बचड़ो हुसैन केतरो लाडलो आ हा मुझा बाबा मुखे खबर आ बच्चा हसन तू त मुझो पगदार पुट्रा मगर मुझो हुसैन भी लाडलो आ तोखे खबर आ उन जे लिहाज खां ॾाढो कमजोर आ हर हर पानी घुरंदो आ थोड़ी उन भी बर्दाश्त करे कोन सघंदो आ ओ बच्चा हुसैन याद रख जा रस्ते में किथे बे मुझे न बचड़े हुसैन के पानी जी तकलीफ अचण न दीजा बाबा फिक्र न कर मुझो भावा उनके तकलीफ किए दी किसे मुख्तसर शहजादा निकरन था खुदा जो कानून पंहिंजो आ खुदा जो निज़ाम पंहिंजो आ सोने अली के भी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे विलादत खां वठी खबर विलादत जे टाइम ते जेकी कुछ मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम पांजे बचड़े इमाम हुसैन सोने जे मुंह मुबारक में लुआबे दहन विजी जेकी कुछ फरमायो उलमा खां बुधंदा आया हो वक्त थियो आ बुधंदे मुझा दोस्त मां अगते वधी करे वधण तो चाया मुझा दोस्त मुझे दिल पर अली के भी सजी खबर आ खातून जन्नत के भी सजी खबर आ हसनैन करीमैन के भी सजी खबर आ जो त मुझे महबूब मुस्तफा सब कुछ आगाह करे छड्यो अलीउल मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम जी जात पाण पांजे बचड़न के इजाजत देन फरमाइन था मुझा सुने महबूब अलीउल मुर्तजा जा शहजादा मुझा दोस्त मदीने जेला कूफे का कूच कन था हलंदे हलंदे रस्तो गुजरंदो थो वने टाइम भी गुजरंदो थो वने ओहे डी गुजरिया हफ्ता गुजरिया टाइम गुजरंदो वयो पिल्ला आखिर एड़ी मंजिल चे पोती शाम जो टाइम मुझे सोने इमाम हसन साईं वटो पानी खुटी थो वने गौर सां ॿुध जो पानी खुटी थो वने सब गाल के आडो रखजो सोने अलीउल मुर्तजा जो ताकीद करण ऐं वरी सिस्टम के आगते हलन इमाम हुसैन अलैहिस्सलाम पांजे बिरादर सा अदा मुखे पानी खपे अदा हाजिर पानी जल्द दियूं था अदा तोखे खबर ना है त मुझे बाबा अलीउल मुर्तजा अचण वक्त भी तोखे ताकीद कयो हो मुझे बाबा तोखे बुधायो आ उन घणी बर्दाश्त मां हुसैन करे न सघंदो आ मुखे जल्दी पानी खपे हा दा तोखे जल्दी पानी दियूं था बस थोड़ो अगते हलऊं था सिज लहण जे करीब आ एतरे में सामो एकड़ो घरड़ो नजर अची वियो आ छा नजर अची वियो सब रंग हन मालिक जा अल्लाह ताला पांजे निजाम कुदरत के पाण जाणदो आ सब कुछ मुझो खुदा कंदो आ हेठ रुगी मुझा दोस्त सबब बनबो आ अल्लाह सबबन जो मोहताज नाहे खुदा बेनियाजा इमाम अली मकाम पांजे नंढड़े भाईड़े सां गड उन दरवाजे ते टक टक कई आ हिकड़ी शे नोट कयो मुझा दोस्तो हसनैन करीमैन जे पूरी लाइफ के यादो रखो हर मोड़ ते तवा के हिकड़ी शे नजर इंदी इमाम अली मकाम अगर इते भी घुर कई आ त पानी जी घुर कई आ करबला में भी अगर निगाह कंदो त रुगी पानी जो जिक्र इंदो आ मां तवा का तो पूछा जिते पानी जी जरूरत हुंदी आ उते मानी जी भी जरूरत हुंदी आ खाधे जी भी जरूरत होंदी आ लेकिन तारीख दान भले तारीख खोले दिसो कहीं भी जगह ते मानी जो जिक्र छो न थो अचे खाधे जो जिक्र छो न थो अचे सबब कहड़ो आ हा मुझा दोस्त अजीज उशाकन आशिकन इन राज़न जे मथा पर्दो खणी बुधायो वा सबब इहो वा जो मानी घुरण वारो फकीर हुंदो आ पानी रुगी मुसाफिर घुरंदो आ
मुझे महबूब मुस्तफ़ा जा बचड़ा फ़कीर नाहिन, उहे त तवंगर हन, उहे त बादशाह, अहिड़ी बादशाही करीम रब जे ज़ात उन्हनि खे अता करे छॾी आहे जंहिंजे बादशाही जो अंदाज़ो आम इंसान करे नथो सघे। ज़िमनन वरी ॻाल्हि ज़हन में अचे वई। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, इमाम हसन जे घर में चुल्ह कान ॿरी। हिकिड़ो वेलो गुज़रियो, ॿियो वेलो गुज़रियो, टियों वेलो आयो आहे। संदर जी हिकु बानड़ी आहे, उहा नौजवान न्याणी दिसे थी अज दिल पर हसन पाक जे घर में चुल्ह कान बरी आ। अर्ज़ थी करे सोना मुखे इजाजत मिले मां पांजे अम्मड़ सां मिली अचां। घर मां इजाजत घुरंदी आ, जीजल अम्मड़ वटी ईंदी आ। ओ मुझी जीजल अम्मा जी मुझी बचड़ी अम्मा मुझे शादी जे ला जेका तो ही छलो या मुंडरी ठहराए रखी, हा मुझी बचड़ी ठहराए रखी थम। ओ मुझी अम्मा जी मुझी बचड़ी अज तुझी बचड़ी तो सा अंगल थी करे उहा मुंडड़ी मुखे दे। बचड़ी मूं त तुझे शादी ला ठहराए रखी आ, मूं त तुझे उम्मीद ला ठहराए रखी आ। ओ अम्मा या मुंडड़ी मुखे दे, मां उन जाए ते इस्तेमाल थी कया जो रब तुझू अलाए केतिरियूं उम्मीदूं पूरियूं करे छॾींदो। मां देर कान थी करे उहा मुंडड़ी खणी पंहिंजे न्याणीअ खे ॾींदी आ। न्याणी मुंडड़ी खणी सिधो इमाम अली मक़ाम जे घर में ईंदी आ। अची अर्ज़ कंदी आ सुहिणा हिन मुंडड़ीअ खे मंडी में खणी वञो, ॿाहिरि खणी वञी कंहिंखे विकिरो करे उन जा पैसा वठी कुझु न कुझु घर में वठी अचो जो अॼु 3 टाइम गुज़री चुका आहिनि, घर में कुझु कोन पको आहे। इमाम हसन साईं जलाली आहे, इमाम हसन साईं जलाली आहे। निहारे करे उन न्याणीअ ॾे पाण फरमाइनि था, ओ अल्लाह जी बानड़ी छा तूं इहो थी सम्झी छाती इहो थी समझी छा त असांजे घर में कुछ भी ना है, ये जेका फाका कशी आ ये असांजी मजबूरी आ। तू ये थी समझी त असांजी मजबूरी आ। इमाम हसन साईं देर नथा कन, ये कावड़ में जलाल में अचे करे पंहिंजो पेर मुबारक मथे खणी साम्हूं को मिट्टीअ जो ढेर हो या को भितरनि जो ढेर पियो हो, उन जे मथां हीअं जो लत हयो जेका भितर या मिट्टी हुई सॼा अल्लाह सोन में तब्दील करे छॾिया। पाण फरमायो अल्लाह जी बानी याद रखी छॾजा, याद रखी छॾजा ही जेको कुछ तोखे नज़र अची रहियो आहे हकीकत में इहो ना है। हकीकत में असांजे रब असांखे बादशाही अता करे छॾी आहे। पर पोइ सोना ही छाहे, पाण फरमाइनि था ही मुंहिंजे सुहिणे नाने नबी पाक जी सुन्नत अदा करे रहिया। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, शाही घराणो आ, बादशाही घराणो आ, दुनिया जी तारीख़ गवाह हुआ। जीअं मां अर्ज़ कयो त जिते भी निगाह कयो मानी जो ज़िक्र कोन थो अचे, कंहिं बि शइ जो ज़िक्र कोन थो अचे। छो मानी त फ़क़ीर भी घुरंदो आ, मानी त सभु को घुरंदो आ, लेकिन पाणी रुगी मुसाफ़िर घुरंदो आ। तारीख़ भी ॿुधाए रही आहे, हसनैन करीमैन भी ॿुधाए रहिया आहिनि असांखे अल्लाह बादशाही अता कई आहे। ई जेको दुनिया ॾिसी रही है इहो रुगी दुनिया जे ला आज़माइश आ। असांजो सौदो त गई तय थी चुको। थोड़ो वरी पोइ ते खणी हला। 10 मुहर्रम खां बाद में जेडी महिल काफ़िलो रवानो थियो आ, इमाम ज़ैनुल आबिदीन साईं बीमार भी काफ़िले में मौजूद आ। मुझी साइण मुझी सुनी अम्मा साइण बीबी ज़ैनब साइण भी मौजूद आ। जेडी महिल काफ़िलो कूफे का पहुतो आ, माण्हू आया शयूं खणी आया ॾियण जे लाइ खणी आया। हेॾा मुंहिंजा दोस्त सुनो ज़ैनुल आबिदीन आवाज़ ॾींदो आ, ओ शयूं ॾियण वारा छा जे लाइ था ॾियो? उन्हनि चयो त इन जे लाइ था ॾियूं जो असां ॾियण खे पंहिंजे लाइ फ़ाइदो था सम्झूं, असांखे सवाबु थींदो, असां सदको ॾींदासीं। अल्लाह जे नबी फरमायो आ सदको मुसीबत खे तारींदो आ, सदको गरीबन खे ॾीबो आ। मुंहिंजो ज़ैनुल आबिदीन नियारे फरमाईंदो खबरदार थीजो, खबरदार थीजो, सदको गरीबन खे ॾीबो आ, सदको मोहताजन खे ॾीबो आ। जेको तव्हांखे नज़र अची रहियो आ हकीकत में इहो न आहे। असां उन सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा बचड़ा हूं जन जे मथां सदको खाइण हराम हूंदो आ। ही वो घराणो मार्च पे कयो मुझे सुने इमाम अली मकाम इमाम हसन साईं दरवाजो खड़कायो। छा खड़कायो? याद आ न? दरवाजो खड़कायो। टाइम थोरो आ, शेरो शायरी नथो कयां साईं, इएं सही आ न साईं? शेरो शायरी नथा कयूं, टाइम थोरो आ। इमाम हसन साईं दरवाजो खड़कायो।
80 साल जी कमो बेश कुराड़ी अंदरों निकरंदी आस्ते आस्ते इंदी लठड़िया के टड़क टड़क कंदी अंदरों आवाज दींदी केरा जवाब मिलंदा दरवाजो तो खोलियो जिया जो कुराड़ी दरवाजो खोलियो सामो जो निगाह पई पांजा हवास विञाए वेठी छो त जिंदगी में इए बच्चो ॾींहं जा चंड हुन कॾहिं भी गॾु को न ॾिठा पांजा हवास विञाए वेठी तकड़ में पोइते ड्रोड़ंदी आई पांजे हाल आहर ड्रोड़ंदी अचे पांजे मुड़स के चई जेको उम्र में हिन खां भी वडो हो ओ मुजा घोट वारो कर उथी चई काडे उथा चई दिस त सही दरवाजे ते केर आयो मुड़स जवाब दींदो सजी जिंदगी दिसंदो आयो छाहे जेको मु कोन दिठो मु सब कुछ दिठो ज़ाल जवाब दींदी हा तो दिठो त सब कुछ बेशक तो आसमान ते सिज के भी दिठो पर हिकड़ो दिठो तो चोॾीअ जे चंड के भी दिठो हिकड़ो दिठो मगर अज दरवाजे ते हलो हिकड़े टाइम ते बच्चो ॾींहं जा चंड ॾिस मुझे रब कीअं मोकिलिया हने मुड़स हैरत में चोॾीअ जा ब चंड ऐं उहे वरी असां जे दरवाजे ते पंहिंजी ज़ाल सां गॾिजी टेक वठी ईंदो जीअं जो निगाह पई वयुत्तहिरकुम तत्हीरा अल्लाह जे ज़ात पांजे महबूब जे आल खे नवाज़े छड़ियो एतरा त पाक हल जो जन ते निगाह पवंदी उन खे भी पाक बनाए छड़ींदा ज़ाल मुड़स कुराड़ा गड एक बे जे सहारे ते बीठा हन ओ चोॾीअ जा चंद्र शहजादो अजु कियां कुर्ब थियो केर आयो किथां खां आया हो आशिकन वडी शेरो शायरी कई घणा शेर हन मगर शेर पढ़दे इते टाइम गुजरी विंदो मुख्तसर बस एतरो चवा हसनैन करीमैन पांजो तारुफ करायो त असां शहजादा आहियूं आले रसूल आहियूं अली जो औलाद आहियूं सोहणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा नवास आहियूं पाण इए भी फरमायो उन शहर वारे शहर में चयो पाण इए फरमायो असां के अल्लाह जे ज़ात एतरी ताकत ता फरमाया जो जे ला हथड़ा खणदा हो अल्लाह असां जा हथड़ा उन जे हक में कदे भी रद्द को न कंदो औरत बुधो बुर्स भी बुधो सोना पहिरीं बुधायो असां जे ला हुकुम कहिड़ो पानी खपे पानी त बहानो हो पानी त बहानो हाज़ुर खणी था चऊं प्यालड़ो हथ में कोराड़ी खयो थी अचे खयो बि अचे थी पई निगाह जमीन ते जिए इंसान कुछ सोचींदो ईंदो हथ में प्यालो खणी आई हसनैन करीमैन जे खिदमत में पेश कंदी जिए हसनैन करीमैन जे हथड़न में प्यालो ईंदो औरत जो कंध हेठा गुम लगी पई सोचन में गुम लगी पई इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढड़ो मगर निहारे पुछंदो कोराड़ी दे त खबर सोहना केड़ी खबर दिया पानी त खणी आईया पानी भी असां खे दई छड़ियो थई मगर कंधड़ो हेठ कयो बीठिया तुझे दिमाग में कुछ घुमी रहियो छा तुझे दिमाग में घुमी रहियो पोड़ी जवाब दींदी सोहना जेको एतरो जाने थो वठे त मुझे दिमाग में घुमी रहियो यकीनन ओहो इहो भी जाणदो हुंदो त मुझे दिमाग में छा घुमी रहियो हसनैन करीमैन फरमाइन था पांजे जुबान सा बुधा छा मसलो आ कुराड़ी जवाब दींदी सोहना सोहना तवा जो जुमलो मुझे दिमाग में घुमी रहियो कहिड़ो कुराड़ी जेको तवा गारो फरमायो पांजो तारुफ करण खां बाद में त असां जे हक में हथड़ा खणदा हूं सोहणो करीम रब उन जे हक में असां जा हथड़ा कदे भी रद्द को न कंदो
पाण फरमायो इहो सच्चा तो सा छा मसालो आ ओ सोना इहो सच्चा तो पोइ इहो सच थी वञे छा मसालो आ 80 साल मुंहिंजी उम्र आ मुंहिंजे मुड़स जी उम्र भी वॾी आ सम्झां थी त ही फिजिकली या मेंटली असां बिल्कुलु नॉर्मल न आहियूं जिस्म में भी ताक़त न आहे सभु कुझु कोन्हे पर तव्हां ॻाल्हि कई हथड़ा रब कोन मोटाईंदो आ रब त उहो आ जेको हाजरा खे भी अलाए केतिरनि सालनि खां पोइ बचड़ा ॾेई छॾींदो आ पंहिंजे प्यारनि जे सदके छो त अल्लाह जी ज़ात सबबनि जो मोहताज न आहे ख़ुदा त उहो आ जेको बिना पीउ जे मरियम खे पुटड़ो ॾेई छॾींदो आ मुंहिंजो ख़ुदा त उहो आ जेको बिना पीउ जे माउ जे आदम खे पैदा करे छॾींदो आ मुंहिंजो ख़ुदा त उहो आ जेको बिना माउ जे हिकु मर्द जे वजूद मां हवा खे पैदा करे छॾींदो आ उन अल्लाह जे आॾो सबबनि जी का बि हैसियत कान्हे का मूंखे तव्हांजे लफ़्ज़नि जे मथां यकीन ओ सोहणा दिल थी चवे हथड़ा खणो औलाद जी सजी जिंदगी सिकायल हां अज शहजादा बचो ॾींहं जा चंड अची विया हो हथड़ा खणो रब मुझे हिन अंगणनि खे आबाद करे हिकिड़ो पुट जो रब औलाद ता करे त मुंहिंजा बेड़ा तरी पवंदा अज़ीज़ाने मन उन औरत जे ॻाल्हि करण जी देर हुई हसनैन करीमैन हथड़ा तखया हथड़ा खणी बस कयो पाण फरमायो कुराड़ी ॻाल्हि ॿुध मुंहिंजा सोहणा ॿुधायो अल्लाह जी ज़ात तोखे बचड़ो अता फरमाईंदो लेकिन यादि रखजां उनखे अज़ान भी न ॾिजां न ॾियारजां न नालो रखजां सिधो अलीअ जे दरवाज़े ते हली अचजां अज़ान भी मुझो दिल पर हुसैन तो फरमाए अज़ान भी नंढो आ अज़ान भी आऊं पाण ॾींदुसि नालो भी आऊं पाण रखंदुसि कुराड़िया जिंदगी मां मायूस का भी उम्मीद उन जी आॾो कान्हे का अज सभई मायूसियूं ख़त्म थी वयूं अल्लाह त करीम उन जे आॾो त काई देर न गए पर उन करीब रब खां वठी ॾियण वारा जॾहिं रब मोकिले को न को बहानो बनाईंदो आ हसनैन करीमैन हलिया वया उन बेनियाज़ रब उन कुराड़ीअ खे बचड़ो अता कयो मौजू ते मोटा तो तवज्जो रहे कुराड़ीअ खे बचड़ो अता कयो जीअं रब जे ज़ात बचड़ो अता कयो पुछा कंदी ईंदी आ पुछा कंदी ईंदी आ सोणे अलीअ जे दरवाज़े ते पहुचंदी आ हसनैन करीमैन जो तारुफ मुकमिल करे चुकी आ सिधो दरवाज़े हसनैन करीमैन जे ते ईंदी आ किस्सो लंबो आ शार्ट करे पियो हलां वक्त जे नज़ाकत सां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं जो दरवाज़ो खड़काईंदी आ बचड़ो हंज में आ अंदरां मुंहिंजो दिल पर हुसैन निकरंदो आ कुराड़ीअ ॾे निहारे मुरकंदो आ कुराड़ी आई आ हा मुंहिंजा सोहणा आई हा बचड़ो खणी आई हा मुंहिंजा सोहणा बचड़ो बि खणी आई अज़ान ॾियारियो अथई न मुंहिंजा सोहणा नालो रखियो अथई न मुंहिंजा सोहणा मुंहिंजे दिल पर हुसैन अज़ान बि ॾिनी आहे गौर सां ॿुधिजो अज़ान बि ॾिनी आहे अज़ान ॾेई कन में नालो रखी बुधाइन था कुराड़ी चवे थी बच मुझा सोहना दिल पर बुधा मुझे बचड़े जो नालो छा रखियो थव मुझे सुने हुसैन फरमायो तुझे बचड़े जो असा नालो हुर्र रखियो आ छा रखियो आ वरी बुधायो हुर्र मना आजाद के उन वक्त जी गाल आ औरत खुश जेॾीमहिल बचड़ो खणी मोटंदी आ अॻिते थी वरी मोटे थी सुहणा जिंदगी ते भरवसो नाहे हिन बचड़े जे ला मुखे का नसीहत बयान फरमायो कुछ मुखे बुधायो कोन को जुमलो मुझा सुहणा फरमायो त जॾहिं मुझो बचड़ो समझदार थे उनखे मां तो महबूब जो हे जुमलो दस्या मुझो दिल पर हुसैन फरमाइंदो कुराड़ी जॾहिं तुझो बचड़ो समझदार थे उनखे हिकड़ी नसीहत कजा पो जेकॾहिं पुछी त छो थी चवी पो हकीकत बयान
कजा सोहना केड़ी नसीहत कया पांजे पुटड़े के चेजा ओ बचड़ा जदे भी को काफिलो तो खा पानी घुरे उन जो पानी कदे भी बंद न कजा बचड़े के इहा वसीयत नसीहत कजा पोजे कदे पुछई त अम्मा इहा नसीहत छो थी करी राज कहिड़ो आ बस उनके एतिरो चइजां त के जवान आया जन पानी घुरियो